इते नाज़रीन खे ॿी अहम ख़बर ॾींदासूं त बदीन जी सियासत में तब्दीली जो इम्कान आहे। अॻूणे MNA कमाल चांग नून लीग अॻवाणनि सां मुलाक़ात कई आहे। अॻूणे MNA कमाल चांग नून लीग अॻवान बशीर मेमण ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई आहे। अॻवाननि पारां कमाल चांग खे नून लीग में शमूलियत जी दावत ॾिनी वई। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। कमाल खान चांग जल्द नून लीग में शमूलियत जो इशारो ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। बदीन जी सियासत में तब्दीली जो इम्कान आहे। अवां खे हवाले सां ॿुधायूं पिया। अॻूणे MNA कमाल चांग नून लीग अॻवाननि सां मुलाक़ात कई आहे। अॻूणे MNA कमाल चांग नून लीग अॻवान बशीर मेमण ऐं ॿियनि सां मुलाक़ात कई आहे। अॻवाननि पारां कमाल चांग खे नून लीग में शमूलियत जी दावत ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, अपडेट कजो, बदीन जी सियासत में तब्दीली जो इम्कान आहे। बिल्कुल अनिला, बदीन की सियासत में वही ड्रामाई तब्दीली के हवाले से इम्कान किता थी विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अगूणो मेंबर कौमी असेंबली ज़िले नाज़िम कमाल चांग पारां मुस्लिम लीग नून सिंध के सदर बशीर मेमण शहरदास कोसानी से मुलाकात की है। मुलाकात में बे शख्सियतूं मौजूद हुई। बशीर मेमण शहरदास कोसानी सरदार कमाल खान चांग के नून लीग में शमूलियत की बाज़ाब्ता तौर पर दावत दी छड़ी है। सरदार कमाल खान चांग जो नून लीग में शमूलियत के हवाले से जल्द मुस्बत जवाब ॾियण के हवाले से इशारो ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां बदीन जी जेका सियासत आहे उन में ड्रामाई तब्दीली जो आगाज़ थी चुको आहे। बदीन में डॉक्टर सिकंदर जे पहुचण खां पोइ ऐं ज़ुल्फ़ार मिर्ज़ा जी पार्टी छॾण खां पोइ वॾो गैप पैदा थी वियो। उते कमाल खान चांग जेको पीपल्स पार्टी जो मज़बूत ऐं मुतहरिक जेको हैसियत रखंदड़ उम्मीदवार हुयो, उन पारां अहिड़े क़िस्म जी जेका मुलाक़ात आहे उहा पीपल्स पार्टी में वधी मुश्किलातुनि जो जेको शिकार बणाए सघे थी। इन हवाले सां जिते इस्माइल लाहू पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई हुई, तो पीपल्स पार्टी जिते पंहिंजे मज़हब जो इदराक ऐं एहसास करे उते हीअं ॿियनि खे जेको हिकिड़ी वॾी तकलीफ़ वारी जेका सूरत हाल आहे उहा दरपेश अचण वारी आहे। बाज़ाब्ता तौर ते सरदार कमाल खान चांग पारां पीपल्स पार्टी खे छॾण ऐं नून लीग में शमूलियत हवाले सां इशारो ॾेई छॾियो आहे। जी अनिला, ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण जे लाइ।